अॼु असां आया आहियूं उल्हासनगर 4 जे 27 सेक्शन में, जिते यूएफसी ग्रुप जो मशहूर गणपति आहे। यूएफसी ग्रुप 31 सालनि खां अलॻि अलॻि गणपति डेकोरेशन करे रहिया आहिनि, जंहिंमें तमामु वॾे स्केल जा सेटअप हूंदा आहिनि ऐं असांजी भॻवान में आस्था खे मज़बूत कंदा आहिनि। हिन दफ़े यूएफसी ग्रुप सारंगपुर श्री कष्टभंजन हनुमान मंदिर जो सेटअप ठाहियो आहे। हिते तव्हीं रामायण कथा जो हिकु हिसो चलचित्र डेकोरेशन में ॾिसी सघो था, जंहिंमें लक्ष्मण मूर्छित थी वियो आहे ऐं श्री राम जी गोद में आहे ऐं हनुमान जी खे संजीवनी बूटी खणण जे लाइ मोकिलियो वियो आहे, छो त हनुमान जी संजीवनी बूटी न सुञाणे सघिया ऐं सॼो द्रोणगिरी पर्वत ई खणी आया आहिनि। इहो दृश्य ॾिसण लाइक़ु आहे, जंहिंमें हनुमान जी हिकु विशाल आकार में द्रोणगिरी पर्वत खणी पहुता आहिनि ऐं भाउ लक्ष्मण जा कष्ट दूर करण वारा आहिनि। वीह फुट खां बि वॾो हनुमान जॾहिं माण्हुनि जे मथां उॾामंदे अचे थो त सभिनी खे हैरत में विझी थो छॾे। ही हिकु 5 मिंट जो शो आहे, जंहिंमें हिकु वक़्तु 80 माण्हू मल्टीप्लेक्स फॉर्मेट में वेही करे ॾिसी सघंदा आहिनि। यूएफसी ग्रुप जो ही गणपति पंडाल ॾिसण लाइक़ु आहे। रोड ते कंहिं बि तरह जी तकलीफ़ न थिए, इन जे लाइ ग्राउंड+1 लाइन जो सेटअप ठाहियो वियो आहे, जंहिंमें 500 माण्हू आसानीअ सां बीह सघंदा आहिनि। गणपति विसर्जन में बाक़ी कुझु ई ॾींहं बचिया आहिनि, त जल्दी अची हिन जो फ़ाइदो वठो।